वेलकम बैक नाज़रीन। बारे हमारे बुलेटिन में अवां भरे कार कंदासीं। ख़बर अवां इस्लामाबाद का न्यूज़। इस्लामाबाद जी जुडिशियल कॉम्प्लेक्स में तोशाखाना केस जी ॿुधणी इमरान ख़ान इस्लामाबाद लाइ रवानो थी वियो आहे। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान पेशीअ लाइ ज़मान पाक लाहौर खां इस्लामाबाद ख़बर अवां खे ॾियो पिया। जुडिशियल कॉम्प्लेक्स के चइनी तरफ़नि खां कंटेनर लगाए सील कयो वियो आहे। इस्लामाबाद ऐं पंजाब पुलिस जी नफ़री बि मुक़रर कई वई आहे। सिक्योरिटी ख़दशनि सबब केस जी ॿुधणी इस्लामाबाद कोर्ट खां जुडिशियल कॉम्प्लेक्स मुंतकिल कई वई हुई। ख़बर अवां से शेयर कयूं पिया। इस्लामाबाद जी जुडिशियल कॉम्प्लेक्स में तोशाखाना केस जी ॿुधणी इमरान ख़ान इस्लामाबाद रवानो थी वियो आहे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पेशीअ लाइ ज़मान पाक लाहौर खां इस्लामाबाद लाइ रवानो थी वियो। जुडिशियल कॉम्प्लेक्स के चइनी तरफ़नि खां कंटेनर्स लगाई सील कयो वियो आहे। इस्लामाबाद ऐं पंजाब पुलिस जी नफ़री बि मुक़रर कई वई आहे। सिक्योरिटी ख़दशनि सबब केस जी ॿुधणी इस्लामाबाद कोर्ट खां जुडिशियल कॉम्प्लेक्स मुंतकिल कई वई हुई। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद है। नज़ीर, आगाह कजो, लाहौर खां पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान इस्लामाबाद पहुतो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं जेको आहे लाहौर हाई कोर्ट तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो त इमरान ख़ान अॼु जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन जेको मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हो ऐं उनजी गिरफ़्तारी जा जेके वारंट जारी थियल हुआ उहे जेके सो लाहौर हाई कोर्ट मुअतल करे छॾिया ऐं इहो हुकुम ॾिनो त अॼु जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान हर सूरत में इस्लामाबाद जे सेशन अदालत में जेको आहे सो पेश थींदो ऐं अॼु जेको आहे सो इमरान ख़ान लाहौर जे ज़मान पार्क खां निकिरी चुको आहे इस्लामाबाद जे सेशन अदालत में पेश थियण जे लाइ। पर उन सां गॾोगॾु जेके इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां बि इहो जेको हुकुम ॾिनो वियो हो त तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन अॼु जेको आहे सो हर सूरत में अदालत में पेश थिए ऐं उन सां गॾोगॾु हिकु इस्लामाबाद इंतिज़ामिया ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐं उन सां गॾोगॾु पंजाब हुकूमत सां गॾु अदालत इहो हुकुमनामो जारी कयो हो त जेको अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण जे लाइ जेके SOPs आहिनि उन्हनि ते जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान पाबंद हूंदो त उहो जेको आहे सो उन्हनि ते अमल दरामद करे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो इहा जेकी पुराणी जेकी जथनि वारी या जेको आहे सो माण्हुनि जा ॾंडा बरदार वारी जेकी सियासत कंदो आहे उहा अॼु हिन वक़्तु बि जेको आहे सो उहा ई सियासत करे रहियो आहे। ऐं ज़मान पार्क खां लाहौर खां जीअं ई जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान निकितो त तहरीक इंसाफ़ जा जेके जथनि जी जेके जथनि जे सूरत में जेके टोलनि जे सूरत में ठहियल हुआ उहे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो लाहौर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते डंडा खणी ऐं हथियार खणी जेको आहे सो रोडनि ते निकिरी आया आहिनि। जॾहिं त अदालत तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो त तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इन ॻाल्हि जो पाबंद हूंदो त अदालत में पेश करण सां गॾोगॾु को बि माण्हू जेको आहे सो जेके जुडिशियल कॉम्प्लेक्स जिते केस जी ॿुधणी थी रही आहे तोशाखाना केस जी ओॾा जा ईंदड़ वेंदड़ रस्ता जेके आहिनि सो सील कया आहिनि ऐं उते जेको आहे कंहिं बि माण्हू खे न ॾंडो खणण जी इजाज़त हूंदी न ई जेको आहे सो जेके हथियारबंद जेके हुनजा गार्ड हूंदा आहिनि उन्हनि खे अचण जी इजाज़त हूंदी। पर जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जा कारकुन जेको आहे सो लाहौर खां जीअं ई ज़मान पार्क इमरान ख़ान निकितो त मुख़्तलिफ़ रस्तनि तां हिकु दफ़ो ॿीहर जेके सो तहरीक इंसाफ़ जा जेके जथनि वारा जेके अॻुवाणी करे रहिया हुआ उहे जेके न सिर्फ़ु उन्हनि जे हथनि में गुलेल ऐं ॾंडा ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेके सिक्योरिटी गार्ड जिन खे हथियार आहिनि उन्हनि खे जेको आहे उहे हथियार हथनि में शामिल आहिनि। जॾहिं त जुडिशियल कॉम्प्लेक्स ॾांहुं वेंदड़ जेके रस्ता आहिनि उहे मुकमिल तौर ते सील कया विया आहिनि ऐं अदालत तरफ़ां इहो जेको आहे सो SOPs तहत हिकु लिस्ट जारी कई वई आहे जेके तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान सां गॾु हूंदा उहे जेके सो अदालती अहाते में अची सघनि था ऐं अदालत जे ॿुधणी दौरान जेको आहे सो उहे पेश थी सघनि था जिन में ख़ासि तौर ते असद उमर ऐं उन सां गॾोगॾु इस्लामाबाद इंतिज़ामिया तरफ़ां बि जेको आहे सो इन अमन अमान जी सूरत हाल खे आॾो रखंदे इस्लामाबाद में कलम 144 लागू करे छॾियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो जेके चौक इस्लामाबाद जा मुख़्तलिफ़ चौक आहिनि उते जेके सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्तु जेके क़दम उहे थिया विया आहिनि ऐं इस्लामाबाद जे जेके मुख़्तलिफ़ सेक्टर आहिनि जिते नेट सर्विस हलंदड़ हुई उहा हिन वक़्तु जेको आहे सो बंदि कई वई आहे छो जो इमरान ख़ान पाण जेको आहे सो अदालत खे इहो चई चुको आहे त मूंखे जेको आहे सो जान जो ख़तरो आहे ऐं मुंहिंजे मथां जेको आहे सो हमिलो थी सघे थो। इन जे करे अदालत तरफ़ां इहे हुकुम ॾिना विया आहिनि त अमन अमान जी सूरत हाल बहितर करण लाइ इस्लामाबाद इंतिज़ामिया वफ़ाक़ी हुकूमत ऐं पंजाब हुकूमत तरफ़ां जेके मुमकिन थी सघनि सिक्योरिटी जे हवाले सां इंतिज़ाम खणी सघनि था ऐं इन ई तहत पंजाब हुकूमत तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो त जेको आहे सो लाहौर जे ज़मान पार्क खां जीअं ई इमरान ख़ान निकिरे त उनखे अमन अमान जी सूरत हाल जे आॾो पेश नज़र जेको आहे सो इमरान ख़ान खे अदालत इस्लामाबाद ॾांहुं रवानो कयो वेंदो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त इमरान ख़ान
जीअं ई ज़मान पार्क खां निकितो त उते जेके तहरीक इंसाफ़ जा जथा जेके अॻुवाट ई जेको आहे सो ज़मान पार्क में मौजूदु आहे, जिन जे ॿ ॾींहं पहिरीं बि जेको आहे इन ॻाल्हि जो इंकशाफ कयो वियो हो त KPK सां तालुक़ु रखंदड़ कालदम तंज़ीम जा अॻुवान बि उते जेके आहिनि सो ज़मान पार्क में मौजूदु आहिनि ऐं उहे जेके आहिनि सो इमरान ख़ान सां मुलाक़ात बि करे चुका आहिनि। ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे इहो सख़्तीअ सां हुकुम ॾिनो वियो त तव्हां जेकॾहिं अदालत में पेश थियणु चाहियो था त पोइ तव्हां पाण जेको आहे सो अदालत में पेश थियो ऐं तव्हां सां गॾु जेकॾहिं पार्टी जा कुझु अख़बार जेकॾहिं अदालत में अचणु चाहिनि था त उन्हनि जा नाला ॾियो ऐं उन्हनि जा नाला मंज़ूर करणु खां पोइ उन्हनि खां सवाइ ॿियो कंहिंखे बि इजाज़त न हूंदी। पर हिन वक़्तु बि जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जा कारकुन न सिर्फ़ु पंजाब पर इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ सेक्टरनि में बि टोलनि जे सूरत में जेके आहिनि सो उहे घुमी रहिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो ई जेको आहे सो माना इहो ख़दशो ॾेखारे थो वञे जेको पंजाब हुकूमत तरफ़ां ऐं ख़ासि तौर ते वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां त जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान माना जेको आहे सो जेकी अदालतुनि खे बि जेको आहे सो जेको आहे उन्हनि जे मथां प्रेशर विझी रहियो आहे, दॿाउ विझी रहियो आहे त जेको आहे सो मुंहिंजे चवण मुताबिक़ जेको आहे सो केस जी ॿुधणी जेको आहे सो हिते न पर हिते शुरू कयो वञे। इन ई सिलसिले में जेकी एफएट कचहरी जिते इमरान ख़ान जो ज़ेबा जस्टिस चौधरी खे जेके धमकियूं ॾियण वारो केस जी ॿुधणी हुई, उन केस जी ॿुधणी जेको आहे सो तारीख़ में पहिरियों भेरो जेको आहे सो उन अदालत खे जेको आहे उन हंध खां खणी जेको आहे सो ॿिए हंधि G11 में जिते जुडिशियल कॉम्प्लेक्स आहे जिते इमरान ख़ान जी पहिरियां ई जेको आहे सो तोशाखाना केस जी ॿुधणी रखियल हुई उते जेको आहे सो रखी वई आहे। ज़ाहिर तारीख़ में अहिड़ा मिसाल नथा मिलनि त हिकु मुलज़िम जे चवण ते जेको आहे सो अदालतुनि जा जेके कमरा आहिनि जेके अदालतूं जिते ॿुधणियूं कंदियूं आहिनि उहे हिते जेको ट्रांसफर करे ॿिए हंधि जेको आहे सो मुलज़िम जे चवण मुताबिक़ जेको आहे उते केस जी ॿुधणी कई वञे। इहो तारीख़ में हिकु वॾो अलमियो ऐं इहो सुवालु आहे ऐं इन खां आहे जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे सो ज़मान पार्क खां इमरान ख़ान निकिरी चुको आहे इस्लामाबाद में जुडिशियल कॉम्प्लेक्स में केस जे ॿुधणी जे हवाले सां ऐं कुझु ई देरि खां पोइ इमरान ख़ान इस्लामाबाद पहुचण वारो आहे। जॾहिं त सिक्योरिटी जे इंतज़ामनि जे हवाले सां बि मां ॻाल्हि कंदो हलंदुसि त जुडिशियल कॉम्प्लेक्स ॾांहुं जेके ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उन्हनि खे मुकमल सील कयो वियो आहे। अदालत तरफ़ां इहो हुकुमनामो बि जारी कयो वियो आहे त जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन कंहिं बि तरीक़े सां जेको आहे सो जथनि जे सूरत में अदालत में पेश न थिए, पर जेकॾहिं हू पेश थियणु चाहे थो ऐं उन सां गॾु जेकॾहिं पार्टी जा अॻुवान गॾु आहिनि ऐं उहे बि अदालत में अचणु चाहिनि था ऐं केस जी ॿुधणी ॿुधणु चाहिनि था त उहे जेके आहिनि सो पंहिंजा जेके नाला आहिनि उहे अदालत खे फराहम कनि ऐं अदालत उन्हनि खे जेको आहे सो केस जी ॿुधणी ॿुधण जे लाइ इजाज़त ॾेई सघे थी। इन सिलसिले में राति ई जेको आहे सो इस्लामाबाद जे इंतज़ामिया तरफ़ां जेके तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान साहब जेके केस में ॿुधणी दौरान पेश थींदा उन्हनि अॻुवाननि जा जेके आहिनि सो नाला अदालत में पेश कया विया ऐं अदालत उन्हनि खे जेको आहे सो इन ॻाल्हि जी इजाज़त ॾिनी आहे त हू जेको आहे सो 8 खां 10 जेको आहे सो पार्टी जे अॻुवाननि सां गॾु अदालत में पहुची करे केस जी ॿुधणी शुरू कई वञे। हिन वक़्तु बि जेके आहिनि सो ख़ासि तौर ते वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बनाइण जे हवाले सां पंजाब हुकूमत सां बि जेको आहे सो सहकार कयो पियो वञे ऐं पंजाब हुकूमत जे दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत जे दरख़्वास्त ते पंजाब हुकूमत खां वधीक जेकी पुलिस जी नफ़री आहे उहा जेको आहे सो तलब कई वई आहे। इन सिलसिले में जुडिशियल कॉम्प्लेक्स जे ॿाहिरां ई जेको आहे सो वॾी तइदाद में न सिर्फ़ु इस्लामाबाद इंतज़ामिया जा अहलकार इस्लामाबाद पुलिस ऐं हुन सां गॾोगॾु पंजाब पुलिस जा अहलकार बि वॾी तइदाद में जेके आहिनि सो मुक़ररु कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेके बख़्तरबंद गाॾियूं आहिनि उहे बि जेके आहिनि सो जुडिशियल कॉम्प्लेक्स जे ॿाहिरां बीहारियूं आहिनि। इन सां गॾु ठीकु आहे नज़ीर, वॾी महिरबानी, अवां उते मौजूदु आहियो, अवां खां अपडेट वठंदा रहंदासीं।